नाज़रीन, हिन वक़्तु मां सकंड प्रेस क्लब जे क़ाज़ी अलवर आयो हाल में मौजूदु आहियां, जिते अॼु सिंध प्रेस क्लब सकंड पारां हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन जे इंचार्ज इक़बाल रिंद जे मान में हिकिड़ी बहितरीन तक़रीब रखी वई आहे, जो हुनखे एवॉर्ड ॾिनो पियो वञे। अचो त हिते आयल महिमाननि खां पुछूं त हू हिन तक़रीब जे बारे में छा था ॿुधाइनि। हमदर्द जी ऑर्गेनाइज़ेशन खे मनता एवॉर्ड ॾिनो वियो, जंहिंमें सकंड शहर जी पूरी सिविल सोसाइटी, जेके NGOs आहिनि, इदारा आहिनि, ऑफिसर्स आहिनि, प्रेस सहाफ़ी सभु आया। मां सम्झायो त हीअ तमामु हिकिड़ी सुठी शुरूआत आहे सिंध प्रेस क्लब जे तरफ़ां, त जिन माण्हुनि कमु करे या जेको पंहिंजे फील्ड में ग़रीब आवाम जी या का उनजी का ख़िदमत हुजे, त ॿियो त असां उनखे कुझु नथा ॾेई सघूं। एवॉर्ड ॾेई उनखे कम से कम मुआशरे में उहा इज़त ऐं उनजी जेका कम खे तस्लीम कयूं, त जीअं वधि में वधि माण्हू इन मैदान में अचनि ऐं पंहिंजे आवाम जी ख़िदमत कनि। रिंद खे असां सलाम पेश कयूं था, जेको हर ॾुखे वक़्त में हर ग़रीब मिसकीन अबोज माण्हुनि जी ख़िदमत कंदो आहे। ऐं हादसा हुजनि, एक्सीडेंट हुजनि या के अहिड़ा वाक़िया हुजनि, उन ई में हिकु वाक़ियो हुनजो आहे त हुनजी शादी जे टाइम ते निकाह थी रहियो हो, उन टाइम ते बि उनखे उहो हादसो थियो। उहो पंहिंजो निकाह वारी रस्मूं छॾे करे उन पंहिंजा उते लाश कयां, चिथरियल लाश कयां ऐं उन पंहिंजो फिलाही कमु जारी रखियो। बिना लोभ, बिना लालच, बिना कंहिं पैसे जे पंहिंजे हणा वणा ख़र्च करे हीअ जेका हमदर्द एम्बुलेंस हले थी, ऐं वरी उन खे संभालणु, छो जो हिन दौर में या हिन वक़्तु इहा शइ आहे त हिकिड़ो माण्हू का शइ हलाईंदो आहे, पोइ उनखे संभाले कोन सघंदो आहे। पर यकीननि असीं ख़ुशनसीब आहियूं सकरन वासी, जो असांखे गुल मोहम्मद रिंद जी शिकिल में अहिड़ो मसीहा मिलियो आहे। ऐं गुल मोहम्मद रिंद साहिबु मां सम्झां थो ख़ुशनसीब आहे, जंहिंखे वरी अहिड़ो इक़बाल रिंद जहिड़ो मसीहा शख़्स मिलियो आहे। सकंड तालुके जे अंदरि वाहिद हिकिड़ो हमदर्द फ्री एम्बुलेंस सर्विस जो जेको इदारो हले पियो हमदर्द जे तरफ़ खां, पर उन खे मैनेज करण में जेको इक़बाल रिंद आहे, उहो पंहिंजो जेको किरदारु अदा करे पियो, उहो जस लहे ऐं साराह जोॻो आहे। इक़बाल रिंद हमदर्द फ्री एम्बुलेंस सर्विस जेकी आहे 24 कलाक हले थी, उन इंचार्ज आहे। ऐं पाण आदि हुजे या मादी हुजे, कहिड़ी बि मुसीबत तकलीफ़ हुजे, पर पाण सिर्फ़ु हिकु कॉल ते जेको सो ऑन द स्पॉट पहुचनि था, ऐं ज़ख़्मी या डेड बॉडी या ॿिया जेके बि उन्हनि ते जेको सो अस्पताल तौर पहुचाइनि था, ऐं हिकिड़ो मसीहा जो किरदारु अदा कनि था। कैमरामैन आक़िब रज़ा सियाल सां गॾु रज़ा मोहम्मद सियाल, मेहरान TV न्यूज़ सकरन।